नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत दौर में माली बेज़ाब्ती जो हिकु वॾो स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। 43 खरब में 75 करोड़ जे पुराणा 500 रुपयनि वारे नोटनि जो रिकॉर्ड गायब थी वियो आहे। खरबें रुपयनि जे स्कैंडल जो ऑडिट करण वारा इख्तियार मथो पकड़े वेही रहिया आहिनि। ऑडिट जनरल रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त 1985 खां वठी 2012 ताईं 500 रुपये जो 1 अरब 30 करोड़ नोट छापिया विया हुआ। 2012 जे डेडलाइन ताईं वापसि मिलण वारनि में सिर्फ़ 43 करोड़ नोट जो रिकॉर्ड है। 87 करोड़ नोटन जो रिकॉर्ड मौजूद न है। ऑडिट इख्तियार ख़दशो ज़ाहिर किया है तो खरबें रुपयनि जी मालियत जा नोट जाली करेंसी जे तब्दीली में इस्तेमाल थी सकन था। ऑडिट जनरल ऑफिस सिफारिश कई है तो इन मामले की जिम्मेदारी के जल्द पधरो किया वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील के लिए विजिट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।